बेकदरा कदुर न कयड़ी को, बेकदरा कदुर न कयड़ी को, खबरों पांदे साजन से गड़ियों, खबरों पांदे साजन। फौजिया सुमरो सिंध जे उन्हनि भाग भरिन ॻाइण मंझां हुई जिन तमामु थोरे अरसे में घणी मक़बूलियत माणी। न त मौसीक़ीअ जी मेरात लाइ तमामु घणी महिनत ऐं कशालनि कढण जी ज़रूरत पवे थी। कुदरत पारां ॾिनल आवाज़ खे संवारण लाइ चङो भलो वक़्तु खपे थो। हूअ थर जे शहर वीरावा लॻ ॻोठ खारसर में 1966 ईस्वीअ में नथो ख़ान सोमरे जे घर ॼाई। नथो ख़ान जो आवाज़ु सुरीलो हो। पंहिंजे पीउ नथो ख़ान जी आवाज़ु ॿुधी फौजिया जे अंदरि जो फ़नकार जागी पियो। हूअ हिकु घरेलू ऐं पर्दे वारी छोकिरी हुई। रुगो सर्तियुनि सां मिटनि माइटनि जी शादियुनि में लोक गीत ॻाईंदी हुई। संदसि हिकु सर्तीअ खे जॾहिं हिन जे सुरीले आवाज़ जो अहसासु थियो त हिन खेसि रेडियो ते ॻाइण जी सलाह ॾिनी, पर माइटनि खे रेडियो ते वञण जी ॻाल्हि ॾसण में हिन खे डपु पियो थिए। नेठि ही ॿई ॼणियूं लिकी छुपी रेडियो हैदराबाद ते आयूं, जिते संदन मुलाक़ात प्रोड्यूसर अनवल बोच ऐं ख़वाजा उमेद अलीअ सां थी। हिननि फौजिया खे ॿुधण खां पोइ खेसि चयाऊं त खिले ऐं सरतार जी का बि ख़बर नाहे, तंहिं करे तूं कंहिंखां तरबियत हासिल कर। फौजिया ढोलक नवाज़ ऐं शाइर ग़ुलाम हुसैन कलेरीअ खां सिखिया वरिती। कुझु सिखण खां पोइ वरी रेडियो ते वई। अनवर बलोच ऐं ख़वाजा इमदाद अलीअ संदसि आवाज़ में मशहूरु लोकगीत पायली रिकॉर्ड कयो ऐं खेसि वधीक सिखण जो बि ताईद कयो। अनवर बलोच ऐं ख़वाजा इमदाद अलीअ हिन खे ॿीहर न घुरायो। जॾहिं नसीर मिर्ज़ा मौसीक़ीअ जे शोबे जो इंचार्ज थियो, तॾहिं हिन ग़ुलाम हुसैन कलेरी जी गुज़ारिश ते फौजिया खे घुरायो ऐं संदसि आवाज़ में सभ खां पहिरियां मास्टर मोहम्मद इब्राहिम जो ॻायल कलाम जुदाई जे ग़म में गुज़ारी मतां वञी देस पंहिंजी विसारी मतां, जंहिंजी शाइर सैयद मंज़ूर नक़वी आहे, रिकॉर्ड कयो। उनखां पोइ को त अहिड़ो हुजे हाल मूंखां पुछे रिकॉर्ड कयो वियो। रेडियो ते घणे भाङे खेसि नसीर मिर्ज़ा रिकॉर्ड कयो। उन्हनि ॾींहं में फौजिया टीवीअ जो रुख बि कयो। टीवीअ ते खेसि सभ खां अॻु में बेदिल मसरूर ॻारायो। हिन संदसि आवाज़ में जुदाईअ जे ग़म में गुज़ारी मतां रिकॉर्ड कयो। खेसि टीवीअ ते घटि मौक़ो मिलियो। हेरो पाकिस्तान हैदराबाद ते हिन जी लाॻीती रिकॉर्डिंग थींदी रही। जेको बि नगमो ॻाए पई सो मक़बूल पियो थिए। उन मक़बूलियत खे ॾिसी मुख़्तलिफ़ कैसेट कंपनियुनि खेसि ॻाइण जी आश कई। हिन वक़्तु संदसि 100 खां वधीक कैसेटूं मार्केट में अची चुकियूं आहिनि। कैसेट कल्चर जे हवाले सां मूं खां पुछो हो, जंहिंजो जवाब में चयो हुयाईं त सुठो ऐं मयारी ॻाइजे त कैसेट कल्चर सुठो आहे। रेडियो ऐं टीवी फ़नकार खे इज़त ऐं नालो ॾियनि था। जॾहिं त कैसेट फ़नकार जो पेट भरे थी, ख़ाली पेट ते फ़न जी कहिड़ी ख़िदमत थींदी। संदसि ॻायल मशहूरु कलाम अले मुंहिंजो मारूड़ा बि हिकु कैसेट में पहिरियां ई ॻाए आहीं, जंहिंजी मौसीक़ी चाकी वेड़ा लियारी जे राह को मौसीक़ार ज़हूर ज़ेबी तरतीब ॾिनी। उन बाबति जॾहिं मूं खेसि चयो त इहो कलाम शाह साईं जो नथो लॻे, हिकु लोकगीत आहे जंहिंजे आख़िर मदियूं शाह लतीफ़ चए ॻंढियो वियो आहे। हुन ते ॾाढी मासूमियत सां वरायईं त मूंखे शाह साईं बाबति ॼाण नाहे, आउं हरू भरू नथी चवां त उहो लतीफ़ साईं जो आहे, बसि मूंखे जीअं मिलियो तीअं ॻायो। फौजिया जो ॻायल उहो नगमो न रुगो सिंध पर सॼे मुल्क में एतिरो त मक़बूल थियो जो फौजिया जी सुञाणप पइजी वियो। सिंधी महफ़िलनि खां सवाइ कराची तोड़े हैदराबाद में थींदड़ उर्दू महफ़िलनि जो बि उहो मक़बूल कलाम आहे जेके केतिरा ई फ़नकार ॻाए दाद हासिल कनि। फौजिया सुमरो गवर्नमेंट हाई स्कूल टंड मोहम्मद ख़ान मां मैट्रिक कई। फ़न जे शौक़ में हूअ अॻिते न पढ़ी सघी। हूअ सिंधी, उर्दू, मारवाड़ी, बलोची, सराइकी ऐं पंजाबीअ में ॻाईंदी हुई। हिन सूफ़ी शाइरनि खां सवाइ हिन दोरीअ जे शाइरनि ऐं सिखरार शाइरनि जी शाइरी बि ॻाई। हिन पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि दुबई, सऊदी अरब ऐं हिंदुस्तान में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। फौजिया 1993 में शादी कई। फौजिया खे फ़नी ख़िदमत जी मंता में शाह लतीफ़ अवार्ड, सैयद मिस्री शाह अवार्ड ऐं रेडियो पाकिस्तान पारां रीजनल एक्सीलेंसी अवार्ड बि ॾिनो वियो। फौजिया लोकगीतनि ॻाइण वसीले बि मंता माणी। हिन पंहिंजी फ़न जी इब्तिदाई लोकगीतनि ॻाइण सां कई। रेडियो ते बि पहिरियां लोकगीत पायली रिकॉर्ड कराया आहीं। उनखां पोइ रेडियो ऐं टीवीअ ते आम काफ़ी कलाम ॻाया आहीं। कैसेट जी दुनिया में हिन तर्ज मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जहिड़ोक मारवाड़ी, ढाटकी ऐं गुजराती ॿोलियुनि जा लोकगीत रिकॉर्ड कराया। फौजिया माई भाॻीअ खां पोइ ॿी मक़बूल ॻाइणी हुई, जीअं थर जे लोकगीतनि खे थर खां ॿाहिरि कढियो।
तंहिं हूंदे बि हिन जी सुञाणप थरी लोकगीत न आहिनि, संदसि सुञाणप आम कलाम आहिनि। बहरहाल संदसि लोकगीतनि ॻाइण वारी ख़िदमत खे बि विसारणु न घुरिजे। हू असांखां अरबा जे ॾींहुं 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वीअ ते कराची जे हिकु अस्पताल मां जुदा थी वई। कदुर न कई